छुट को जो ज़ालिम दुनिया शोर आहे कहिड़ो ही दौर आहे नफ़रत ना आई ज़िद ते सभिनी जो ज़ोर आहे यो हाल तव्हांजो कंहिं कयो आहे दा इहो हालत असांजो भली आहे उन्हनि जो गदा नओं सरदार इन्हनि जो आहे उन्हनि खे वॾो बूस्टर लॻो पियो आहे इहो मिठल ख़ान मुंहिंजो नालो मिठल ख़ान आहे जी असांजे उतां ते आयो हुयो तव्हांजी छा थी वियो पोइ चयाईं ज़मीन कतई वापसि न कंदुमि भली कतई वापसि न करे ऐं उनखे इहा ख़बर न आहे त असां बि वॾा ज़िंदगी माण्हू अचो हाली वञूं सरदार ॾे असांखे मिठल वारनि मसला आहे हाणे ख़बर कयो जहिड़ो वधी ईंदो जहिड़ो वधी उहे चाहिनि था वधण उहो भली चाहिनि असां साबितुनि ख़बर कयो असांखे ज़मीन बि कब्ज़ा कयूं वेठा आहिनि असां बि कुटियूं बि हाणे असां कीअं सब्र कयूं सरदार ख़बर सां ज़मीन हासिल थींदो सरदार साईं जेके असां वर ते चढ़िया असां उन्हनि खे घटि कोन कंदासीं ना फ़िलहाल ख़बर कयो सरदार जी चवण मञियो ठीकु आहे सरदार साईं जेकॾहिं असांजे वर ते चढ़िया असां घटि कोन कंदासीं वधीक तव्हांजो न फ़िलहाल ख़बर कयो पोइ ॾिसूं था असां हा फ़िलहाल ख़बर ठीकु आहे कयो ॾिसूं था मिठल जीअं तव्हांजो सलाह ॾिसूं था ठीकु मीर ऐं मलार खे त कुटियोसीं पर बहादुर ख़ान वॾो छिप कहारी नांग थवे उन खां पासो कयो हाल फ़िलहाल पंहिंजी हवेली में रहियो ॿाहिरि न निकिरो छो त उते माठ करे वेहण वारा न थवे पंहिंजी होशियारी कयो हवेली मूं ॿाहिरि न निकिरो ॿ टे ॾींहंनि जे लाइ मां मथे ॻाल्हायो आहे DPO साहिब सां ॻाल्हायो आहे उन खां परमिशन वठी तव्हांखे पुलिस गॾु ॾींदुमि पोइ तव्हां वञी घुमी सघो था फसलनि ते बि न वियो हाली पंहिंजी घर वेही रहो ठीकु आहे सरदार हाल फ़िलहाल तूं चए तो असां ज़मीननि ते न वेंदासीं पोइ ॿ टे ॾींहं न वियासीं पोइ ज़मीन असांजा कब्ज़ा कंदा इहा ज़मीन असांजा कब्ज़ा कंदा छो असां मोयलूं सिर्फ़ 2 ॾींहंनि जे लाइ तव्हांखे चवां थो 2 ॾींहं सिर्फ़ ॿाहिरि न निकिरो 2 ॾींहंनि में न निकिरो 2 ॾींहंनि में इंशाअल्लाह मसइलो हल करे वेंदासीं असां पोइ जीअं तुंहिंजो सलाह 2 ॾींहंनि जे अंदरि तो न वञो पोइ मसइलो हल थी वेंदो ठीकु आहे ज़मीन कब्ज़ो करणु आसान ॻाल्हि नाहे मिठल ख़ान उहो कहार आहे जंहिंखे चाहे उनखे खाए मिठल ख़ान उहो ई कहार आहे ज़मीन तो उन्हनि जो कब्ज़ो करे वेठासीं हाणे मरजासीं ते कि ज़मीन उन्हनि खे मोटाए न ॾींदा ज़मीन उन्हनि जी पीछे में न ईंदो ज़मीन असांजो आहे इंशाअल्लाह ज़मीन उन्हनि खे कीअं ॾींदासीं ज़मीन ते जहिड़ो थियो आहे उन्हनि खे ज़मीन ते कुटियोसीं अञा उन्हनि खे ज़मीन वापसि ॾींदासीं त 4 बिरादरी वारा असांखे चवंदा छा अगरि जे ज़मीन या ॾींदासीं हिन खे त बि ॻोठ वारा असांजा गिला कंदा पुट ज़मीन न ॾींदासीं वापसि ज़मीन को कोरण जी शइ न आहे तीअं खणी वेंदुमि ज़मीन हिते ई पियो आहे ज़मीन या उहो मां उहो पुट ई न ॼणे हुजे तुंहिंजी मिल्कत ते केरु वार करे छो त मिठल ख़ान उहो कहार आहे जंहिंखे चाहे उनखे खाए ठीकु आहे सरदार हाणे हलूं था ठीकु आहे ख़ुदा हाफ़िज़ होशियारी सां रहो होशियारी सां ठीकु आहे जॾहिं बि हाणे वलीदाद वारा असांजे रुख चढ़िया न इन्हनि खां अहिड़ो बदिलो वरितासीं वञी यादि कंदा पहिरियों ॻाल्हि इहा आहे त असांखे रईस रुकियो आहे उन्हनि सां विहण जे लाइ ऐं ख़बर कंदा आहिनि असांखे फ़ाइदो थींदो जेकॾहिं वधीक तुंहिंजो मर्ज़ी मला रईस खे असां ॿुधाईंदासीं बि न ईअं विड़ंदासीं रईस खे मां पाण चवंदुमि तो बराबरि जी जेकॾहिं उन्हनि खे छाटो ॾियणो आहे त पोइ असांखे जेकॾहिं जहिड़ो करिणो आहे त छाटो ॾियणो आहे त मुंहिंजी सलाह वठ तूं हली हा मां वञा त वञा हाणे ई वञा हाणे ई त वञ तूं हिन तरफ़ वञ मां विच में वञा थो जंहिंखे बि मिले त जल्दी ॿुधाए वठे ठीकु आहे ठीकु आहे अदा ये सरदार बहादुर खान जा माण्हू हुया पर असांखे हाणे हिननि जो ख़ौफ़ करणो पवंदो ठीकु आहे ख़ौफ़ त कंदासीं हाणे ज़मीन ते विझी पहुतासीं जी ऐं हूअं बि वेंदासीं घर ॾिसूं मता बि रस्ते में बीठो हुजे ज़मीन वारे रस्ते ते हलंदासीं ठीकु आहे
ये छाजी आहे नफ़रत जो पाण में था वेरी ये छाजी आहे नफ़रत जो पाण में था वेरी पंहिंजो कसूर आया तक़दीर जी अंधेरी की हूँ छू पत्थरनि में रोए पियो आसमान आहे लहर लहर में लका ये दुनिया बिहार वाला था मिलिया न मिलिया था इंटर मांखे भी न मिलिया बाकी ये पक्का यो है निकरी रहंदा निकरी नया हुंदा असा के ये बरगन लाए इन्हनि ज़मीन जेको ज़मीन कब्ज़ा थियनि असांजा उहे रस्तो वरितो हूंदो हिन ठीकु आहे असांखे उन रस्तो वञिणो पवंदो ठीकु आहे भाउ चालू ठीकु आहे वहशत जी हिन दुनिया में इंसान थियो बाज़बा 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 इंसान थियो बाज़बा असां हिननि जो पीछो कयूं आहे छो त सरदार असां नाराज़ थिया इन जे करे असां मौत हिते जलियो आहे न त पोइ असां पीछो कयूं आहे त इहे असांखां भॼी निकिरंदा वेंदा काॾे बि कोन वापसि इन रस्ते सां ईंदा सरदार कुझु बि सरदार खे असां ॿुधायूं सरदार खे ख़बर पइजी वञे नाराज़ थिया हिननि जे करे वेंदा काॾे वापसि इन रस्ते सां ईंदा न ठीकु आहे काॾे वेंदा ज़रूरु ईंदा हलो ज़मीन त खाली लॻो पियो आहे अरे इहो असांखे छा कंदो बहादुर खान अदा अॻे त असांखे ख़ौफ़ हुयो मतां असांजे ज़मीननि ते हिननि जा माण्हू हुजनि हाणे बिल्कुलु ख़ौफ़ न आहे असां हाणे रोज़ ईंदासीं पंहिंजे ज़मीननि ते अदा पोइ बि होशियारी करणो पवंदो होशियारी कंदासीं ज़मीननि ते ज़रूरु ईंदासीं ज़मीननि खे छॾणो न आहे पंहिंजनि ठीकु आहे हल हिते मोहब्बत जो मारल मनड़ो पिरिय पसण ले मरियो थो वञे हिते ख़ौफ़ में खून ॾिसी माण्हू थी दर्दन में उचरियो थो वञे हल दिल जे चवण ते लॾे था हलूं दर्दन जो देश छॾे था हलूं पर हर हंध तो बहज़ारिया माण्हू माण्हूअ जो मारिया हिन दोज़ख जे